ॿियो इहो ॿुधाइजो त माशूक सर जो चवणु आहे त लीगल नोटिस ॾियण खां पोइ जेको आहे उनजो 30 लख जो नुक़सानु थियो आहे ऐं उनखे हाणे जेके प्रोग्राम मिलणा हुआ उहे बि माण्हुनि वठी छॾिया आहिनि। इहा बि सोशल मीडिया ते ॻाल्हियूं गर्दिश कनि पियूं ऐं तव्हां ताईं उहो नोटिस पहुतो आहे जेको लीगल नोटिस माशूक सर तव्हां ॾांहुं मोकिलण जी ॻाल्हि करे पियो। पहिरीं ॻाल्हि आहे त माशूक सर जेको मूंखे लीगल नोटिस जेको चवनि था मोकिलियो आहे उहो मां मीडिया ते ई मतिलबु ॿुधां बि हाली फ़िलहालु मूं वटि न आयो आहे। ऐं रही ॻाल्हि हरजाने जो, मां माशूक सर खे एतिरो चवंदमि त तुंहिंजे जेब में 30 रुपया आहिनि जो तूं 30 लख रुपए जी जेको आहे मतिलबु हरजाने जी ॻाल्हि करीं थो। ऐं उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके हिन खे जेको आहे 30 लख जेको आहे हिन खे मिसाल आहे हिन प्रोग्राम जे लाइ ॾींदा, जंहिंजो न सुर आहे न हिन जो जेको आहे को लुक आहे ऐं माना हिकिड़ी फ़नकार जी तौहीन आहे। फ़नकारनि खे खपे त माना हिन माण्हू जे लाइ जेको आहे मतिलबु लैंग्वेज डिपार्टमेंट सां जेको आहे हिन जे ख़िलाफ़ु एक्शन खणनि, न त हीअ त जेको आहे असांजी सिंधी लैंग्वेज जो बेड़ो गर्क करे छॾींदो।